बदीन में अफ़सोसनाक ख़बर पीपल्स पार्टी बदीन जो अॻूणो ज़िले सदर ऐं सीनियर सियासतदान हाजी रमज़ान चांडियो कुझु ॾींहं बीमार रहण बैदि ख़ालिक हक़ीक़ी सां वञी मिलियो। मरहूम जे लाॾाणी सां सॼे ज़िले में ग़म जी लहर छाइजी वई आहे। ख़ानदानी ज़रियनि मूजिबि हाजी रमज़ान चांडियो कुझु ॾींहं खां सख़्तु हलील हो, इलाज हेठि हो, पर सिहत बहितर न थी सघी। आख़िरकार अॼु संदसि ज़िंदगी जो सफ़र हिते ई ख़तमु थी वियो। मरहूम पंहिंजे नरम मज़ाजी, आवाम दोस्त, तबियत ऐं सियासी जदोजहद सबबि बदीन में वॾी इज़त ऐं मक़ाम रखंदड़ शख़्सियत हो। जॾहिं संदसि लाॾाणी ख़बर पई त इलाइक़े में सोग जो माहौल छंइजी वियो, माण्हुनि जो तांतो संदसि राशगाह ते लॻी वियो, जिते माण्हुनि संदसि ख़ानदान सां दिली हमदर्दी जो इज़हार कयो। उन्हनि ॾींहं लमन में जनाज़े निमाज़ लाइ माण्हुनि जो वॾो मेलाप ॾिठो वियो। जनाज़े में पीपल्स पार्टी बदीन जी ज़िले क़ियादत वॾे तइदाद में मौजूदु हुई। पार्टी जा अॻवान, कारकुन ऐं ॾूरांहनि इलाइक़नि खां दूर सियासी शख़्सियत बि शिरकत लाइ पहुतियूं। उन मौक़े ते पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान आजिज़ धामरा पिणु जनाज़े में मौजूदु हो, जंहिं मरहूम जे सियासी ख़िदमतुनि खे ख़राज अक़ीदत पेश कयो। संदसि चवणो त हाजी रमज़ान चांडियो पार्टी जो सचो सिपाही, वफ़ादार कारकुन ऐं इलाइक़े जी तरक़ी में निमाया किरदारु अदा कंदड़ अॻवान हो। जनाज़े में समाजी अॻवान, मक़ामी बिरादरियूं, ताजिर, दानिश्वर ऐं अवाम वॾे तइदाद में शरीक थिया। हर अखि आली हुई, हर ज़ुबान दुआउनि सां नवाज़िल ऐं हर दिलि में मरहूम जे लाइ एहतराम मौजूदु हो। हाजी रमज़ान चांडियो सॼी ज़िंदगी बदीन जे अवाम लाइ आवाज़ उथारे छॾियो। ॾुकार हुजे, पाणी जी खोट हुजे या कंहिं मक़ामी मसइले जो हल, उहो हमेशह अॻु भरो रहियो। केतिरा ई ग़रीब ख़ानदान संदसि मददगार तबियत सबबि अॼु ताईं खेसि भुलाइनि नथा। जनाज़े निमाज़ सोगवारी फ़िज़ा में अदा कई वई ऐं मरहूम खे आबाई क़ब्रिस्तान में सुपर्दे ख़ाक कयो वियो। दुआ ऐं फातिहा ख़्वानी दौरान माण्हुनि पंहिंजे महबूब अॻवान लाइ बुलंद दर्जात ऐं ख़ानदान लाइ सब्र जी दुआ कई। हाजी रमज़ान चांडियो जे लाड़े सां बदीन हिकु सचे, मुख़लिस ऐं अवामी अॻवान खां महरूम थी वियो। अल्लाह पाक मरहूम खे पंहिंजी रहमत में जाइ ॾे, सोगवार ख़ानदान खे सबुर जमील अता फ़रमाए। रिपोर्ट करे रहियो आहे फैसल मुश्ताक लिगारी, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, ज़िला बदीन।